मलीरमा माई टीवी न्यूज़ जे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सामी मेमण की ख़बर मुताबिक़ कायदे आज़म पब्लिक स्कूल दसाणो छन्नो मलीर तरफ़ां हर साल जियां हिन साल भी साइंस आर्ट्स ऐं तख़लीक़ी तस्वीरुनि जी शानदार नुमाइश कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि वालिदैन उस्तादनि ऐं सियासी समाजी शख़्सियतुनि वॾे तइदाद में शिरकत कई। नुमाइश जा ख़ास मेहमान MNA अब्दुल हकीम बलोच, डायरेक्टर जनरल एजुकेशन एंड लिटरेसी नॉन फॉर्मल, अब्दुल जब्बार मरीद, डायरेक्टर रीजनल हेड इशफाक मीरानी, शाहबुद्दीन मेमण प्रिंसिपाल पब्लिक स्कूल गडाब, शफीक रहमान प्राचा ऐं प्रोफेसर डॉक्टर शाइस्ता फंदी हुआ, जॾहिं त मुर्तज़ा यार मोहम्मद बलोच, गुलाम हुसैन बलोच, अब्दुल सत्तार खलीफ़ो समेत 9 मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्द ऐं उस्ताद भी शामिल हुआ। उन मौक़े ते शागिर्दनि पारां साइंस आर्ट्स ऐं तख़लीक़ी फ़नकारनि सां जुड़ियल मुख़्तलिफ़ स्टॉल्स लगाया विया, जिन में साइंसी मॉडल्स, फ़नपारा, तख़लीक़ी तस्वीरूं ऐं गॾियल मनसूबाबंदी ते ॿधल मनसूबा पेश कया विया, जिन खे महिमाननि तरफ़ां वॾी साराह मिली। महिमाननि जो चवणु हो त अहिड़ी नुमाइशूं न रुॻो शागिर्दनि जी सलाहियतुनि खे निवार कनि थियूं, पर उन्हनि में एतमाद ऐं साइंसी शऊर पिणु पैदा कनि थियूं। उन मौक़े ते कॉलेज जे प्रिंसिपल डॉक्टर अल्ताफ़ हुसैन शाह चयो त हर साल वांगुरु हिन साल बि शागिर्दनि ज़हनी तख़लीक़ुनि सां भरपूर साइंस ऐं आर्टिस्टिक मॉडल्स नुमाइश लाइ पेश कया, जेके संदन महिनत ऐं क़ाबिलियत जो सबूत आहिनि। नुमाइश में स्कूल जे बासलाहियत शागिर्दनि क़ौमी गीत, टेबलोज़ ऐं तख़लीक़ी परफॉर्मेंस पेश करे प्रोग्राम खे वधीक रंगीन बणायो।